बचड़न जे लाइ 1000 अमानत मोकिली त ही 1000 रुपया ही 1000 रुपया तव्हांजे लाइ अमानत। ठीक है ना, ही वठो 1000 रुपया। हाँ, ही 1000 रुपया वठो। अच्छा, ही वठो, बिस्मिल्लाह की अम्मी। ही 100 जी जाइ ते 1000 रुपया। ऐसा ही तुझी खर्ची। ठीक है, ईदी देना 1000 रुपया। भाभी ये रख ले। ही बाबा आखिरी अमानत तव्हांजे लाइ रखी है, बिस्मिल्लाह कबूल। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम साईं। बाबा कीअं आहियो? साईं ख़ुशि आहे, तबियत हाँ सही साईं, आहे? दुआ खपे तव्हांजी अलाह जी महिरबानी, अॻे बि तव्हांजी भलाई आहे, महिरबानी आहे। भाटियो गॾिजी आयो, तव्हां ॾिनो हो शुक्र बचड़ा आहे बाबा, 4 शुक्र हन आहे। मुंहिंजा। जेको हाल आहे, हाँ। हाल आहे बाबा। रब वधाईंदो। रोई छो बाबा? न रो बाबा साईं, कोई बचो आयो आहे न, तू रोए छो तो? रो न, रो न, रो न, रो न। हिकिड़ो ई बचड़ो घर खाली लॻो पियो। रब जी रज़ा आहे बाबा, इंसान छा थो का करे? शइ लाइ साईं कमाइण वारो कहिड़ा बि तव्हां गंज ॾींदो बा, असांखे कमाइण दुआऊं वारो कंदा कयो। हिकिड़ो अलाह पाक सखी ॿारनि खे दुआऊं कंदा कयो, जेके असां ॾे मोकिलींदा असां तव्हां वटि रब पुॼायूं था। वधाईंदी, साहब बि कंदो आहे, महिरबानी सां सभु कंदा, सभु कंदा बाबा। ही अलाह पाक सखी बाने तव्हांजे बचड़नि जे लाइ 1000 अमानत मोकिली त ईद ते हुन जे लाइ भाॼी बुती वठी हाँ साईं। उनखे दुआ में ज़रूर यादि रखियो। ईंदुमि मां, ॿीहर बि इंशाल्लाह ईंदुमि तव्हां। ठीकु आहे, अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम। छा नालो आहे तव्हांजो? मोहम्मद इस्माइल। अदा इस्माइल, ॿ टे ॾियारा अॻ में तव्हां मूंखे न्यापो मोकिलियो हुयो, छा मसइलो थियो राशन वग़ैरह? इस्पताल मुन्ना नंबर असांखे हाँ तव्हांखे राशन ॾियनि था, असां नंबर ई खणनि कोन पिया उहो। सही। माना 2 टे ॾींहं गुज़री विया आहिनि, नंबर लॻे ई कोन पियो नंबर। चलो ख़ैर सां, जॾहिं तव्हां मूंखे न्यापो मोकिलियो ऐं मां हुन सां मिलियुमि, उन खां पोइ राशन तव्हांखे ॾिनऊं? हा, असांखे ॾिना पोइ हिकु कटो ॾिनऊं? ॿ कटा मिलिया? ॿियो कोई कमकार आहे? ॿियो असांजो माइट बि उहो बि मरीज़ जो आहे, उनजो बि कोन मिलियो आहे। चलो ठीकु आहे बाबा, हुनजो नालो बि मूंखे ॿुधायो, इंशाल्लाह मां अॼु थियो न त ईद खां बाद हुनखे घर ताईं राशन पुॼाईंदोमांव। ठीकु आहे, गुलाम सरवर नालो अथसि। कंदासीं बाबा, हुनखे कंदासीं। अच्छा ॿुधो बाबा, हाणे छॾियो हुनखे, इंशाल्लाह दिलि जाए कर, मां चवंदो आहियां त करे ॾींदो। 4 ॾींहं थिया होॾे भॼी को ॿुधे ई कोन पियो असांजो। नंबर बि वरितासीं इस्पताल जो, उहो नंबर ई खणनि कोन। तुंहिंजे हिन बचे करे ॾिनो न बाबा? हा, तव्हांखे छा बसि असां कयोसीं न, महिरबानी असांजो वॾो आहे न, असां कंदासीं बाबा। महिरबानी तव्हांजो आहे। असां लाइ ज़ात पात रंग नस्ल इहे फ़र्क़ु नथा रखनि, अहमियत कोई नथा रखे, सम्झो। असां तव्हां मज़लूम जे लाइ निकिरूं था, इंशाल्लाह जॾहिं बि तोखे तकलीफ़ थींदी बाबा तुंहिंजो अॻियां हूंदो। इहो थियो। उन खां अलावा बाबा साईं, हे मां तव्हांजे लाइ अलाह पाक सखी बहाने मां हे आंदर रिकॉर्ड हुन नालो न वठंदुमि, बाद में तव्हांखे नालो ॿुधायां थो। उनखे दुआ में ज़रूरु यादि रखिजो। ही 1000 रुपया तव्हांजे लाइ अमानत मोकिली आहे। ही तव्हां बचड़नि जे लाइ ईद ते कुझु भाॼी वग़ैरह वठी वञिजो। अस्सलाम वालेकुम अम्मी। वालेकुम सलाम। अम्मी नंढड़ी किथे आहे? बाबा हाणे मार्केट वई आहे। अच्छा लो अम्मी, ही हुननि जे लाइ अमानत खणी आयोसि, मां हुनखे यादि रखियो त मुंहिंजो यतीम बचिड़ो आहे। इंशाल्लाह जेतिरो वसार थी सघंदो अॻिते बि सहकार कंदो रहंदोमांव मां। अॻ में बि कपिड़ा वग़ैरह ॾेई विया हुआसीं हिन सां। ही 1000 रुपया मां अमानत उनखे ॾिजो, ऐं ही जंहिं भाइरनि असांजी मदद कई आहे उनखे दुआ में ज़रूरु यादि रखिजो। अलाह ख़ुशि कंदो न, अलाह गंज ॾींदो न, आमीन अलाह साईं गंज ॾींदो न। आमीन आमीन। वरी अस्सलाम वालेकुम पुट, छा नालो तव्हांजो? आकाश। आकाश, जंग खे छा थियो अथव तव्हांखे? साईं जंग भरी पई। छा में? मोटर में। मोटरसाइकिल में। चलो पुट, अल्लाह पाक सखी बाने असां ॾे अमानत मोकिली हुई, उहा अमानत ॾियां थो, हे त पंहिंजे घर में ॾियो अम्मी जन खे। हाँ, उनखे चइजो त दुआ में ज़रूरु यादि रखनि जिन असां ॾे इहा अमानत मोकिली आहे। ठीकु आहे न, ही वठो 1000 रुपया। हाँ, अस्सलाम वालेकुम। अमर, छा थियो नंढड़े खे? अबा हिनखे गुर्दे जी थी वई आहे अचानक, बसि हिकिड़े 8 ॾींहंनि जो ॾींहं ख़बर ई न पई छा छोकिरे सां सबबु थी वियो। कपिड़ा हिन जे लाइ वरिता हुयूं या ॿियनि जे लाइ? ॿियनि जे लाइ, हिन लाइ न वरिता हुयूं। चलो अम्मा, अल्लाह पाक सखी ॿारनि असां ॾे अमानत मोकिली हुई त हे जीअं ईद ते ग़रीब गुरबा कोई वेले जो हिकिड़ो बंदोबस्तु करे सघनि। ही 1000 रुपया वठो। अच्छा त ही वठो, उनखे दुआ में ज़रूरु यादि रखिजो। अम्मा अल्लाह जी दुआ अथव रब जी। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम। अदी ख़ैर सां तव्हांजे बचड़नि खे तव्हांखे असां चपलनि जो ऐं ड्रेसिन जो बि बंदोबस्तु ईद जो करे ॾिनोसीं। उन खां बाद मां वाइदो कयो हुउमि त कोशिशि इहा ई रहंदी त हिननि बचड़नि जे ईद वेले बि बंदोबस्तु कया। उन हवाले सां अल्लाह पाक सखी बहाननि असांजे चइनि दोस्तनि 1000 रुपयो करे मोकिलियो हुयो, उहे 4000 रुपया, ऐं ॿिए असांजे दोस्त 5000 रुपया अमानत मोकिली, टोटल 9000। पोइ मां सोचियो आहे त हर घर खे 1000 ॾियां त जीअं ॿियो न त ईद जे ॾियारे ते हुनजे वेले जो बंदोबस्तु थिए। उहा ई अमानत खणी अमर मां तव्हां वटि आयो आहियां। ही वठो, बिस्मिल्लाह की अम्मी। ही बचड़नि जे लाइ वठिजो जेको भाॼी वग़ैरह थिए, ऐं जिन सखी भाइरनि असांजी मदद कई आहे उनखे दुआ में ज़रूरु यादि रखिजो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम पुट। वालेकुम सलाम। कीअं आहियो? तबियत सही आहे? कपिड़ा वग़ैरह चप्पल वरितव? हाणे असां कीअं आया आहियूं तव्हां वटि? काई ख़बर न आहे? अच्छा, मुनीर खे छा थियो आहे? ही केनोला लॻल अथसि? बुखार थियो अथसि। बुखार थियो अथसि? हा मुनीर, बुखार थियो आहे? डॉक्टर ॾे वठी आहियो?
छा वठी ॾिए मुनीर? शइ वठी ॾिए? खाईंदे? घणे जी? तूं न ॻाल्हाईंदे, मादा सां थो ॻाल्हायां। अच्छा, छा वठी ॾियांसि मुनीर खे? मुनीर खे वठी ॾियां, तव्हांखे वठी ॾियां? पैसा पैसा खपनि? घणा? 100 रुपयो? चलो, अल्लाह पाक के सखी बाननि पुट असां ॾे अमानत मोकिली हुई। ही मां तव्हां लाइ खणी आयो आहियां 100 जी जाइ ते 1000 रुपयो। पर ही अमीअ खे ॾियणो आहे। कंहिंखे ॾियणो आहे? तव्हां वठो, अमीअ जन खे ॾिजो घर ॾे, त हिन मां तव्हां ईद जे लाइ भाॼी भुती वठो, हा, जीअं वक़्त ते वेलो खाओ। ठीकु आहे पुट? ऐं दुआ ज़रूरु कजो, हुनखे चइजो। अस्सलाम वालेकुम पुट, छा नालो अथई तुंहिंजो? जानी जानी। जानी अधी काथे आहे? गुजारे गुज़ारे वई अधी? छा थी वियोसि? बुखार में? अल्लाह अकबर। जानी तोखे मां ईद जा कपिड़ा ॾिना हुया? उहे न ॾिना हुया? माफ़ कजांइ यार जानी, मूंखां विसरी विया आहिनि, मूंखे ख़बर न हुई तुंहिंजी। अॻ में त मां आयो हुउसि अॻिले साल। ही वठि जानी अमानत 1000 रुपयो। हे जीअं भाउ ॾिनी आहे न, उन जेको बि तूं घर ॾे चइजांइ राशन वग़ैरह वठनि, हा, खाइण पीअण लाइ ईद ते। कन कपिड़ा वठंदे? छा वठंदे? कपिड़ा वठंदे। हे साईं तुंहिंजी ख़र्ची। ठीकु आहे? दुआ कंदे? पहिरियां ॿुधाए मूंखे, दुआ कंदे न असांखे? अस्सलाम वालेकुम भाभी। वालेकुम कैसे सलीम भाभी, तबीयत कैसी है आपकी? ठीक है सलीम भाई, बस दर्द तो मुझे है। चलो भाभी, उसके लिए भी इंशाल्लाह करेंगे। 2-4 लोगों से मैंने बात की है। ईद की वजह से काफ़ी मैं बिज़ी था। आप लोग भी देखते होंगे कि मेरा हर दिन कोई ना कोई नया प्रोग्राम होता था। तो आज मैंने जैसे आपके पास आया था, पहले कपड़े बांट रहा था तो बच्चों को तो आपको दिया था जोड़ा, उसके बाद चप्पल थी तो आपको और आपके बच्चों को दी, और लास्ट में मैं देता हूँ ईदी, वो भी ज़रूरी है, हम मुसलमानों में होती है। हाँ, तो अल्लाह पाक के सखी बंदे ने स्पेशली आपका नाम लेकर मुझे कहा था कि ये भाभी को हमारी तरफ से ईदी देना 1000 रुपये। भाभी ये रख ले, ये आपके लिए है। भाभी उनको दुआ में ज़रूर याद रखिएगा। अल्लाह सही सलीम भाई उसको सदाई खुश रखे, उसके बच्चों को आबाद रखे, उसके घर को आबाद रखे, ठीक ठाक रखे। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम। छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजो महबूब अली। अच्छा महबूब, मूंखे जेतिरे क़दुरु यादि पए थो तव्हां मंगी वारे होटल ते बोचा पियो कमु कंदा, सही सुञा थो तव्हांखे? बिल्कुलु सही आहे। छा पिया कयो अॼुकल्ह? अॼुकल्ह वांदा आहियूं। छो? बसि बेरोज़गारी आहे, रोज़गार मिले कान थो। कारीगर होॾे वञूं था होटल में, खे चऊं था, उहो चवनि बस तुंहिंजा हथ पेर ॾकंदा, माज़ूर थी वियो आहे, हाणे तूं कमु न करे सघंदे। पोइ मां ग़रीब माण्हू, मां छा कयां? पोइ घर जो गुज़र सफ़र कीअं थो हले? बसि अलाह बसि सॻा साथी खे चवंदो आहियां इलाज मन कंदो। हथु टंगण वारो। ॿियो भला छा कयां? राशन वग़ैरह बाबा ॾियनी है काउंसलर हेॾो वारो तो? न न, राशन वाशन अञा कुझु बि न मिलियो आहे। कॾहिं बि न ॾिनो? न न। चलो बाबा, अल्लाह पाक तव्हांखे गंज ॾींदो। असांजे जेतिरो वस में आहे उहो वंड खणी आहियूं। अल्लाह पाक सखी बाननि असां ॾे अमानत मोकिली हुई, मिलाए जुलाए करे दोस्त मोकिलींदा आहिनि। 4 दोस्तनि मोकिलियो 1000 करे 4000 रुपया। ॿिए अल्लाह पाक सखी बाने असां ॾे मोकिलिया 5000 रुपया, टोटल थिया 9000। त मां हुन में सोचियुमि त 1000 करे फ़ी घर ते मां वंड रखां, त जीअं ईद जे ॾिहाड़े ते हू बच्चनि सां गॾिजी कंहिंजे मुंहं ॾे न तकियनि, उहो वेलो पंहिंजो वक़्त ते खाइनि। ही बाबा आख़िरी अमानत तव्हांजे लाइ रखी आहे, बिस्मिल्लाह क़बूल पए। ऐं बाबा जंहिं भाउ तव्हांजे लाइ हीअ अमानत ॿियनि ग़रीबनि जे लाइ मोकिली, उन्हनि जे लाइ छा चवणु चाहींदव? उन्हनि खे बि इहे चवंदासीं त अलाह तव्हांखे गज ॾे, मौला तव्हांखे आबाद करे, अलाह करे मौके चकरेव। बाबा हाणे आख़िर मुंहिंजे लाइ कोई कमकार आहे त मां हाज़ुर आहियां। मूंखे अगरि काई तकलीफ़ अथई, काई परेशानी अथई, त तूं छॾ ॿियनि रिश्तनि खे, सलीमुल्लाह खे ॿुधाए त हीअ बाबा मूंखे परेशानी, मुंहिंजो मसइलो कर हल कर। सलीमुल्लाह खे इहो चऊं था, अर्ज़ु कयूं था, असां हाणे वांदा वेठा आहियूं, ॿियो को रोज़गार कान्हे को, असांखे का रोज़ी ॾियारायो। छा ॾियाराए? जेको चओ। जिते बि माना जेको आहे जाइ जेको माना जेको आहे किथे कमकार मिले त असांखे। बाबा ॾिस न, हीअ जेकॾहिं तोखे चवनि था तूं ग़ुलामी कई आहे सॼी ज़िंदगी, उनजी इज़त इहा आहे असांजे हिते सिंध में, त सॼी ज़िंदगी जंहिं होटल खे या जंहिं दुकान ते या जंहिं मालिक खे ॾिए थो, उनखे हेठों खां तूं मथे थो पुॼाए। मालिक त मथे पुॼी आहे, करोड़पति थी विया न। तव्हां मज़ूरनि जी औकात इहा रही त जॾहिं तूं कुराड़ो थिए थो कढी फिटी करे तुंहिंजा हथ ॾकनि था। पोइ इन जे करे मां न चवंदोमांइ तूं ग़ुलामी कर, कंहिंजी मज़ूरी कर, तूं पंहिंजे तरीक़े सां कोई धंधो खोले सघे थो, कारोबार करे सघे थो। खोले सघूं। छा कंदे? चिप्स खोलींदासीं या ॿियो को सब्जीअ जो कारोबार आहे उहो खोलींदासीं। उहो कंदे? हा, अहिड़ो नज़र में अथई तोखे? बिल्कुलु। चलो बाबा, इंशाअल्लाह जल्द ईद खां बाद तव्हां सां मां मुलाक़ात कंदुमि। जेतिरो सलीमुल्लाह जे वस में पुॼंदो उहो सलीमुल्लाह तव्हांजे लाइ ज़रूरु कंदो। ठीकु आहे बाबा, ख़ुशि? हाणे ईद बचनि सां सुकून सां इज़त सां गुज़ारिजो। हा, बाक़ी इन ख़ातिरी सां सलीमुल्लाह ईंदो, मुंहिंजो बचो ईंदो मुंहिंजो। ठीकु आहे बाबा।